सोबोदेरो मामा खे ख़बर ॾींदा हलूं त तारके प्रेस क्लब सोबोदेरो जे सदर इमदाद हुसैन उठे जे 12 एकड़ ज़री ज़मीन ते कब्ज़ा माफिया नदीम दायो हथियार बंद विहारे कब्ज़ो करे वरितो है। 4 ट्रैक्टरनि सां हर ॾेई ज़मीन ते कब्ज़ो करे वरितो है। कब्ज़े ख़िलाफ़ तालका प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते जमाल महमूद खोड़ो, इमदाद हुसैन, औरंगज़ेब पीरज़ादो, लाल ॾिनो मला ऐं ॿियनि एहतिजाज कयो। इन मौक़े ते इमदाद हुसैन चयो आहे त कब्ज़ा माफिया नदीम दायो ॾोहारी हथियार बंद माण्हू वठी ज़मीन ते मोर्चा हणी कब्ज़ो करे वरितो है। हिन चयो आहे त ज़मीन जो केस कोर्ट में हलंदड़ है ऐं मूं वटि मुकमल कानून रिकॉर्ड मौजूद है, पर बाअसर ॾाढ ते कब्ज़ो कयो है। सहाफ़ियन एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो त ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म करायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।